जय सच्चिदानंद आयो लाल सभई झूलेलाल। हेलो दोस्तों, मां आहियां सुनीता कोतवानी। स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोतवानीस किचन सिंधीअ में। त अॼु असां ठाहींदासीं ॾाढी टेस्टी ऐं डिलीशियस सी रेसिपी। मगर रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगर तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो। त अचो त रेसिपी स्टार्ट कयूं। तो अॼु असां हिते ठाहींदासीं सेयल गोभी पटाटा, जेके तमामु टेस्टी ठहंदा आहिनि ऐं ॾाढा ई डिलीशियस। त अचो त सेयल गोभी पटाटनि जी रेसिपी स्टार्ट था कयूं। त हिते मां 1.5 पाव खनि गोभी खई आहे, जेके हिन प्रकार सां कटे करे रेडी करे वरितो। ऐं हाणे हिन गोभीअ खे टहिकंदड़ पाणी में तव्हां 1 चमचो विझो लूणु ऐं 2 चुटकी खनि हैड्र में जेका न एंटी बैक्टीरियल प्रॉपर्टीज़ हूंदी आहिनि। त थोड़ो सो गरम पानी में हैड्र विझी करे असां हिन में गोभी विझी करे गोभी के हिकु टहिको ॾियारींदासीं। गोभी में अक्सर जेके न सना सना कीड़ा हूंदा आहिनि, त टहिकंदड़ पाणी में तव्हां हिकिड़ो टहिको ॾियारो त गोभी जेका आहे न सुठी साफ़ थी वेंदी आहे। ऐं बसि हाणे हिनखे तव्हां कढी हिकु छाणीअ में अलॻि करे वठो ऐं उन खां पोइ असां हिन गोभी खे जेको आहे न डीप फ्राई कंदासीं, तरंदासीं तेल में। त हिते जेको आहे न तेल बि गरम थी चुको आहे, त हिन में गोभी विझी करे असां गोभीअ खे जेको आहे न तेल में तरे कढंदासीं। जॾहिं असां गोभी तरे करे उन भाॼी ठाहींदा आहियूं न, त गोभीअ में तमामु ई सुठो सवादु ईंदो आहे। त गोभी बि जेका आहे असांजी हिते तरजी करे तयारु थी चुकी आहे। ऐं हाणे हिन ई तेल में मां विझंदमि 2 पटाटा, जेके मां कटे करे अॻु में रखिया आहिनि। त हिन प्रकार सां मां पटाटा बि कटे रखिया, जेके मां हिते तरे कढंदमि। त पटाटा बि जेके न तरजी विया आहिनि। तव्हां चाहो त बिना तरे करे गोभी आलू बि हिन भाॼीअ खे ठाहे था सघो। ऐं हाणे हिकु तईअ में मां खयमि 1 वॾो चमचो तेल। जीअं ई तेल गरम थियो, मां हिन में विझंदमि कुझु खड़ा मसाला। त मां हिते खया आहिनि 2 नंढा टुकड़ा दालचीनी जा, 1 चमचो जीरो, 1 तेज पत्तो ऐं हिकिड़ो वॾो फोटो। अक्सर तव्हां ॿुधो हूंदो घर में कि वॾा चवंदा आहिनि भई गोभी खाधी अथई वाई भाॼी थी थिए गोभी। त वॾो फोटो ऐं तेज पत्ता वग़ैरह जॾहिं असां विझंदा आहियूं न गोभी में, त उहा वाईअ खे मारंदो आहे, गॾोगॾु स्वादु बि सुठो वधाईंदो आहे भाॼीअ में। ऐं हाणे हिते मां 2 बसर विधा, जेके मां नंढी नंढी टुकड़नि में कटे करे अॻु में रखिया। ऐं जेसि ताईं बसर सुठा भुंजनि था, असां हिते 1 इंच अदरक जो टुकड़ो ऐं 6 ॻड़ियूं थूम जी कुटे करे रेडी कंदासीं। अदरक थूम तव्हां चाहो त रेडीमेड पेस्ट बि 1 चमचो विझी था सघो, बट ताज़ी जेका अदरक थूम सां कुटे करे गोभी में विझंदा आहियूं न, उन सां भाॼी में तमामु ई सुठो सवादु ईंदो आहे। त अदरक थूम बि कुटिजी वई आहे। ऐं हाणे हिन बसरनि खे असां मिक्स करे वठंदासीं ऐं हिन में ऐड कंदासीं असां अदरक थूम जेका असां कुटे करे रखी। ऐं हिन अदरक ऐं थूम खे बि असांखे जेको आहे न सुठो सुनहरो थियण ते हिनखे भुनणो आहे। बसर खे तव्हां सुठो सुनहरो कलर अचण ताईं भुनो, उन सां भाॼीअ जी रंगत ॾाढी सुठी ईंदी आहे ऐं सवादु बि। त ॾिसो हाणे बसर सुठो भुंजी वियो ऐं हिन में मां विधा 4 टमाटा। टमाटनि खे बि तव्हां सुठे सां मिक्स करे वठो। ऐं हाणे मां हिन में विझंदमि लूणु स्वादु अनुसार। गोभीअ में बि असां लूणु विधो आहे, त उन हिसाब सां तव्हां लूणु हिन में ऐड कजो। ऐं हाणे हिनखे ढके करे थोरी देरि टमाटनि खे सुठे सां सिझाए वठंदासीं। थोरी देरि में चेक था कयूं त टमाटा जेके आहिनि सुठे सां सिझी विया आहिनि। त हिन प्रकार सां ॾिसो थोरो सो चमचे सां मैटे वठोसि टमाटनि खे। ऐं उन खां पोइ असां हिन में विझंदासीं ॿिया मसाला। त मां हिते सभिनि खां पहले विधुमि 1/2 चमचो हैड्र, 1 चमचो ॻाढ़ा मिर्च, 1 चमचो धाणा, 1/2 चमचो भुनियल जीरे जो पाउडर ऐं 1 चमचो कसूरी मेथी, जेके मां थोरो सो ड्राई रोस्ट करे रखियो। हिन प्रकार सां क्रश करे तव्हां कसूरी मेथी ऐड कयो ऐं सभिनि मसालनि खे सुठे सां तव्हां 1 मिंट भुनी वठो। हिन भुनण सां छा थींदो आहे न, त मसालनि जी ख़ुशबू ऐं रंगत ॿई ॾाढी सुठी ईंदी आहे। हाणे हिन में मां विधमि तरियल गोभी ऐं पटाटा। तव्हां चाहो त हिन स्टेज में बिना तरियल गोभी पटाटा बि विझी था सघो, पर तरियल गोभी पटाटा विझंदा आहियूं त हुन जो ॾाढो ई सुठो सवादु ईंदो आहे। हिनखे सुठे सां मिक्स करे तव्हां सिम ते जेका आहे न भाॼी खे 5-7 मिंट थोरो सिझाए वठो। त हाणे 5 मिंटे खां पोइ असां हिनखे चेक था कयूं त ॾिसो भाॼीअ जेके न किनारनि सां तेल अची वियो आहे, माने असांजी भाॼी जेका आहे तयारु थी चुकी आहे। हिनखे सुठे सां करे वठंदासीं असां मिक्स। ऐं हिन में विधमि मां 1/2 चमचो गरम मसालो। गोभी जी भाॼी में तव्हां गरम मसालो ज़रूरु विझो। गरम मसालो गोभी जी वाई भाॼी असर खे ख़तमु कंदो आहे। त तयारु आहे असांजी
सिंधी सेयल गोभी पटाटनि जी भाॼी हिनखे सर्व था कयूं ऐं खाओ था हिनखे पंहिंजे फेवरेट फुल्के सां, डोडे सां, चांवरनि सां, पुलाव सां। मूंखे त पर्सनली इहा भाॼी जेका न डोडनि सां गॾु ॾाढी ई वणंदी आहे। त फ्रेंड्स, कीअं लॻियो तव्हांखे मुंहिंजी अॼु जी इहा रेसिपी? ज़रूरु ॿुधाइजो। ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सां सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स एंड फैमिली सां गॾु शेयर कजो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿाइजो ताकी फ्यूचर में अचण वारी सभई वीडियो जी नोटिफिकेशन सभिनि खां पहले तव्हांखे मिलनि। त जल्दी मिलूं था हिकु नई रेसिपी में। तेसिताईं जय सिज़दारन, जय झूलेलाल।